आल पाकिस्तान एजुकेशन एसोसिएशन सिंध जे सदर बख्श अली चाचड़ चयो आहे त हुकूमत तालीम खाते जे मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं करे रही आहे। कंदकोट में अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे आपका सिंध जे सदर बख्श अली चाचड़ जो चवणु हो त तालीम खाते जे मुलाज़िमनि खे एडाक रिलीफ न पियो मिले ऐं 2013 खां प्रमोशन ऐं डीपीसी यूटिलिटी अलाउंस पे न पियो ॾिनो वञे। गवर्नमेंट रोज़ असांखे आसरा ॾेई थला दिलासा ॾेई असांखे टरकायो थो वञे। महिरबानी करे मां अर्ज़ु कंदुसि सेक्रेटरी साहब खे ऐं सीएम मिनिस्टर एजुकेशन साहब सैद गनी साहब खे सीएम सिंध खे त महिरबानी ख़ुदा असांजे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी न कई वञे, असां इंसाफ़ कयो वञे। असांजे मुलाज़िम जेके बि आहिनि असांजी तनज़ीम हिकु ग्रेड खां वठी 17 ग्रेड ताईं असांजी तनज़ीम आहे ऐं सभिनी तनज़ीम असांजे मुलाज़िमनि खे पूरो हक़ ॾिना वञे। अगरि मां हाणे लास्ट वीक सेक्रेटरी साहब खे कोरोना पॉज़िटिव ते हुई, मां हुनखे डीपीसी लाइ लेटर लिखी आहे। डीपीसी लेटर लिखी असां हुनखे चार्ट ऑफ डिमांड पेश कंदासीं ऐं महिरबानी करे असांजे चार्ट ऑफ डिमांड पूरी कई वञे। अगरि असांजी चार्ट ऑफ डिमांड पूरी न थी त मां आख़िरी तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, उनखां पोइ असां कोर्ट जो पासो वठंदासीं। असां कोर्ट जे सहारे असां पंहिंजो हक़ु वठंदासीं, छो जो असां पंहिंजो हक़ु वठणु चाहियूं था। असांखे हक़ु ॾिनो वञे। असांजे मुलाज़िमनि खे ॾिसो 20,000 25,000 30,000 सैलरी में मुलाज़िम हिन महांगाई जहिड़े तूफ़ान सां किथे थो टकराए सघे। त पुलिस टालमटोल करे असांखे जेको आहे परेशान करे रही आहे। हिकु असांजो वॾो सान्यो थियो सूबाई सदर सिंध हुयो असांजो ब्रदर, हुनखे शहीद कयो ॾींहुं ॾिठे जो। महिरबानी करे ख़ुदा अगरि असां इंसाफ़ न थियो त मां असां बबर लोही बाईपास रोड ब्लॉक कंदासीं ऐं असां वटि आख़िरी हल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk